नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लक़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। तमाम किस्म जो तारीफ़ों वॾाई किबरियाई अल्लाह अहकमुल हाकिमीन जी ज़ात जे लाइ जेको रब्बुल आलमीन इन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक है। दुरूद ऐं सलाम हुजनि इमामुल अंबिया अकरमुल अंबिया अफ़ज़लुल अंबिया इमामुल मुवहिदीन इमामुल मुत्तक़ीन हसनैन जी नाना जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजी मुक़द्दस मुतहर ऐं पाकीज़ा ज़ात गिरामी ते इंसान जी ज़िंदगी में ॿ शयूं लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। इंसान जी ज़िंदगी में या ख़ुशी आहे या ग़म आहिनि। दुनिया में को बि अहिड़ो इंसान दुनिया में नाहे आयो जंहिंखे ज़िंदगी में दुख ऐं तकलीफ़ूं न आयूं हुजनि। दुनिया में को बि अहिड़ो इंसान नाहे आयो जंहिंखे ज़िंदगी में ख़ुशियूं न मिलियूं हुजनि। ख़ुशी ऐं ग़मी इहे इंसान जी ज़िंदगी जो हिस्सो आहिनि। जेकॾहिं ख़ुशी आहे त ग़म हलियो वञे थो, जेकॾहिं ग़म अचे थो त ख़ुशी ख़त्म थी वञे थी।
इन ॿिन्हिनि शयुनि खे अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जी ज़िंदगी जो हिस्सो इन जे करे ठाहियो आहे जेकरे इंसान खे ख़ुशी मिले तो हू पंहिंजे रब्बुल आलमीन जो शुक्रियो अदा करे। जेकरे इंसान ते को गम का तकलीफ को दुख अचे तो इंसान पंहिंजे रब्बुल आलमीन के याद करे। अल्लाह रब्बुल आलमीन खुशी उन जे करे ॾिनियूं ताकि इंसान अल्लाह रब्बुल आलमीन की रहमत का ना उम्मीद न थे। गम अल्लाह रब्बुल आलमीन इन जे करे ॾिना किते इंसान खुशन में अची करे हू पंहिंजे रब्बुल आलमीन का किते परे न थी वञे। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अजबल लिल अम्रिल मोमिन, मोमिन जो मामलो वॾो अजीब है, वॾो बेहतरीन है। जेकॾहिं के मोमिन ऐं मुसलमान के अल्लाह जे तरफ का खुशी मिले थी तो मोमिन अल्लाह जो शुक्रियो अदा करे तो। अल्लाह के रसूल फरमाए जेकॾहिं के मोमिन के का तकलीफ को गम को दुख को जख्म मिले तो वो सब्र करे तो मोमिन की खबर आए तो सब्र अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म ॾिनो आहे तकलीफ ते सब्र करण जो ऐं सब्र वारनि सां अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थिए थो। सब्र करण वारनि सां अल्लाह रब्बुल आलमीन गॾु आहे। वल्लाहु मअ साबिरीन। तो इंसान की जिंदगी में ये ॿई शयूं दुख तकलीफूं ऐं खुशियूं ये इंसान की जिंदगी में अचनि थियूं। हाणे असांखे करणो इहो आहे जेकॾहिं को गम अचे गम भी सुन्नत के मुताबिक, लेकिन जेकॾहिं का खुशी अचे खुशी भी सुन्नत के मुताबिक करनी है। इंसान की जिंदगी में करे करे दुख ऐं तकलीफूं अहिड़े अंदाज में ईंदियूं आहिनि जो इंसान पंहिंजे अखियुनि मां गोरा ऐं लुड़क वहाए वेंदो आहे। छो त दुख ऐं तकलीफ़ जो असर इंसान जी दिल ते पए थो, पोइ इहा दिल असर छॾे थी अखियुनि ते। अखियुनि मां गोरा वहन समझो तो इन माण्हू के का तकलीफ़ होती है, इन माण्हू के को ज़ख्म पहुतो है। सही बुखारी के अंदर हदीस है उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा एक हारे नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु पंहिंजे घर में वेठी आहे। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिस्म सां गॾु आयशा जो जिस्म लगल आहे। सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा अखियुनि में गोरा लुड़क ऐं नीर अचनि था। सैयदा आयशा रो रही है। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम पूछो ओ आयशा रोई छो पई? मां युबकी के आयशा तो के कहिड़े दुख रोवारियो, आयशा तो के कहिड़े गम रोवारियो आहे, तो के कहिड़ो ज़ख्म पहुतो आहे? उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा छा तो उन वक्त जी औरतुनि जी सोच हुई, छा तो उन वक्त जी औरतुनि जी फिक्र हुई। अॼु असांजी मुस्लमान औरत, अॼु मुंहिंजी माउ, मुंहिंजी अम्मड़, मुंहिंजी भेण
असांजी औरतुनि जो रोवण दुनियावी मामलात ते फुला औरत वटि सोन आहे, मूं वटि सोन कोन्हे, फुला औरत वटि फुला सहूलियात आहिनि, मूं वटि सहूलियात कोन्हनि। अॼु मुस्लमान औरत दुनियावी मामलात ते फिक्र करे थी, लेकिन कुर्बान वञा सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा था। ओ आयशा चो रही पई, अल्लाह जे रसूल दुनिया में तव्हां गॾु आहियो, अल्लाह जे रसूल दुनिया में तव्हांजी ज़िंदगी तव्हांजो साथ आहे। आयशा रोज़ सिर्फ रिझे करे थी, अल्लाह जे रसूल ख़बर न आहे सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े अल्लाह जे रसूल तव्हां असांखे ख़बर न आहे यादि कयो अलाए यादि न कयो। अल्लाह अकबर। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ओ आयशा टे अहिड़ा मक़ामात आहिनि आख़िरत में, टे जॻहियूं आहिनि आयशा उते केरु कंहिंखे यादि कोन कंदो। मतलब आओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा ने टिन मकामनि ते आयशा तोखे यादि कोन कंदुमि। उहे टे मकाम कहिड़ा? इंदल हिसाब, जे मुंहिंजे ई तव्हांजे हिसाब ई किताब थींदो। दुनिया में छा करे आयासीं, दुनिया में छा कमायोसीं, उन ॾिहाड़े हिसाब ई किताब थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन ॾिसंदो त इंसान छा करे आयो आहे, पोइ जॾहिं हिसाब किताब थींदो। हिसाब किताब खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जेकॾहिं इंसान नेक आहे, दुनिया में अल्लाह जी इताअत करे आयो, दुनिया में रब्बुल आलमीन जी फरमा बरदारी करे आयो, फअम्मा मन ऊतिय किताबहू बियमीनिही, उनजो हिसाब भलो थींदो। उनखे पोइ नेक अमलनि जो जेको रजिस्टर ऐं किताब सॼे हथ में ॾिनो वेंदो, उहो माण्हू ख़ुशि थींदो। फसौफ युहासब हिसाबन यसीरा। कहिड़ा माण्हू हूंदा जिन जो अल्लाह रब्बुल आलमीन आसान हिसाब कंदो? कहिड़ा इंसान हूंदा जेके बग़ैर हिसाब किताब दे उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में दाख़िल कंदो। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह असांखे उन माण्हुनि में शामिल कर, अल्लाह जेके बग़ैर हिसाब किताब जे अल्लाह जन्नत में हलिया वञनि। उन ॾिहाड़े हिसाब किताब थींदो। आयशा इन मौक़े ते आयशा केरु कंहिंखे यादि कोन कंदो। अॼु असांखे त ज़हन में वॾा सवार आहिनि, फलाणो तीर बचाईंदो, फलाणो मीर बचाईंदो, फलाणो सैयद बचाईंदो। ज़हन जे अंदरि वॾा वॾा ख़्यालात आहिनि। ही सैयद कोन, सैयद जो सरदार आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आयशा इन मौके ते केरु कंहिंखे यादि कोन कंदो। इंदल मीज़ान, ॿी जगह जे जगह ते आयशा केरु कंहिंखे यादि कोन कंदो, मुंहिंजी तव्हांजी नेकिन खे तुरियो वेंदो। जीअं दुनिया में हिकु मीज़ान हूंदो आहे, का शइ तोड़ी वेंदी आहे, उन ॾिहाड़े नेकियूं तुरियूं वेंदियूं। हिकु पलड़े में नेक अहवाल, ॿिए सामी जे पुड़ में बुराइयूं ऐं गुनाह हूंदा। अल्लाह अकबर। उन ॾिहाड़े नेक अहवाल खे तुरियो वेंदो, नेक अहवाल खे तुरियो वेंदो। फमन सकुलत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफ़्लिहून। जंहिंजा नेकियूं वज़नी थी वियूं, नेकिन वारो पल्लो वज़नी थी वियो। हिक हिक नेकी जी क़दर हूंदी, उन ॾिहाड़े हिक हिक नेकी जी क़दर हूंदी। अहवाल खे तुरियो वेंदो, नेकिन खे तुरियो वेंदो। जंहिंजूं नेकियूं जाम थी वियूं। अॼु मुस्लमान नेकिन खां परे आहे। अॼु मुस्लमान चङनि अमलनि खां परे आहे। अॼु मुस्लमान इबादत खां परे आहे। जीअं जानवरनि जी ज़िंदगी गुज़रे थी, अॼु मुस्लमान हीअ ज़िंदगी गुज़ारे पियो। उन ॾिहाड़े अहवाल खे तुरियो वेंदो। अगरि नेकियूं वज़नियूं थी वियूं, माण्हू कामयाब थी वियो। वअम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु, अल्लाहु अकबर। जंहिंजूं नेकियूं घटि थी वियूं, गुनाह वधी विया,
अल्लाह रब्बुल आलमीन उन जो ठिकानो फउम्मुहु हाविया, उन जो ठिकानो जहन्नम आहे। आयशा इन मौके ते जॾहिं नेकियूं तोड़ियूं वेंदियूं, आयशा केरु कंहिंखे यादि कोन कंदो। ऐं टियों आहे इंद सिरात, पुल सिरात तां गुज़रणो आहे। व इन मिनकुम इल्ला वारिदुहा, दुनिया में रहंदड़ हर इंसान खे पुल सिरात तां गुज़रणो आहे। उहा पुल सिरात जेका वार खां वधीक सॾी आहे, तलवार खां वधीक तेज आहे। अल्लाहु अकबर आहे बि ऊंदे ते कायम, अंधेरे ते कायम आहे। का रोशनी कोन हूंदी, अंधेरे ते कायम आहे। उन पुल सिरात तां गुज़रणो आहे। अल्लाहु अकबर के अल्लाह जा बाला जीअं बिजली वांगुरु तेज गुज़री वेंदा, के अल्लाह जा बाला घोड़े वांगुरु तेज रफ़्तार में गुज़री वेंदा, के बाबड़ा पाईंदे पाईंदे चिमड़े चिमड़े गुज़री वेंदा। ऐं उहा पुल सिरात कायम बि जहन्नम जे मथां आहे, जेके उतो किरा डायरेक्ट जहन्नम में हलिया वेंदा। आयशा पुल सिरात जो मामलो में आयशा एॾो ॾुखियो आहे, जंहिं मामले ते उन मौके ते आयशा ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे यादि कोन कंदुमि। हिन हदीस गौर कयो। सैयदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा अखियुनि में ॻोढ़ा लुढ़क नीर छाड़े करे फिक्र आख़िरत आहे। आख़िरत में अल्लाह खे हिसाब ॾियणो आहे। आख़िरत में अल्लाह जे रसूल जी मुलाकात थींदी या न थींदी। करे करे इंसान जी ज़िंदगी में गम ऐं ॾुख तकलीफ़ूं अहिड़े अंदाज़ में जो आहिनि जो इंसान जूं ख़ुशियूं ख़त्म थी वेंदियूं आहिनि। ईद जो ॾिहाड़ो, ईद जी रात आहे, घर में फौतगी थी, सुभाणे ईद जो ॾिहाड़ो, ख़ुशी ख़त्म थी वई। अल्लाह जे नबी अलैहि सलातो सलाम फरमायो, अक्सिरू ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ात अल मौत। मुस्लमानो मौत के कसरत सां यादि कंदा कयो। मौत जे अचण सां इंसान जूं ख़ुशियूं ख़त्म थी वञनि थियूं। ईद रात आहे, फौतगी थी वई, ख़ुशी ख़त्म थी वई। केतिरा ई मुस्लमान सोशल मीडिया ते ॾिसो, कल ईद जो ॾिहाड़ो नौजवान हिकु जूने जो एक्सीडेंट में फौत थी वियो। अॼु 3 नौजवान दरिया में बुॾी फौत थी विया। ईद जा ॾिहाड़ा जॾहिं मौत आई, ख़ुशी जेका ख़त्म थी वई। कॾहिं कॾहिं इंसान जी ज़िंदगी में गम इन अंदाज़ में बि ईंदा आहिनि जो इंसान जी ख़ुशी ख़त्म थी वञे थी। कॾहिं कॾहिं इंसान जी ज़िंदगी में गम ऐं तकलीफ़, ॾुख ऐं परेशानियूं अहिड़ियूं बि ईंदियूं आहिनि जो इंसान हिकु माण्हू खे सुञाणे थो, हिकु माण्हू जो नालो यादि आहे, उनजो तारुफ़ चल आहे, लेकिन गम अहिड़ो पहुतो, ॾुख अहिड़ो पहुतो, दिल में ज़ख़्म अहिड़ो पहुतो, दिमाग़ ते ज़ख़्म अहिड़ो पहुतो जो सुञातल माण्हू खे माण्हू सुञाणे न आहे सघंदो। वञो सुनन बि दाऊद जी हदीस आहे। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में हिकिड़ी औरत जो पुटु फौत थी वियो, पुटु फौत थी वियो। उहा औरत सदमे में ज़ाहिर माउ आहे, बच्चे जी जुदाईगी वालिदा जे लाइ जीजल अमल जे लाइ वॾो ॾुख हूंदो आहे, वॾी तकलीफ़ सदमे जो मामलो हूंदो आहे। बच्चो फौत थी वियो। ही औरत कब्र ते वेही करे ज़ारो क़तार रोई रही आहे। अखियुनि में ॻोढ़ा आहिनि, अखियुनि में लुढ़क आहिनि। उन कब्र जे भरिसां सरदारे कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुज़र थिए थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, औरत इत्तक़िल्लाह वस्बिरी, अल्लाह का डिॼी वञी सब्र कर, अल्लाह का डिॼी वञी सब्र कर। उहा औरत छा चवण लॻी, तोखे ख़बर कोन्हे बच्चो मुंहिंजो फौत थियो आहे, दिल में तकलीफ़ मूंखे पहुती आहे, ज़ख़्म मूंखे पहुतो आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर, तव्हांखे कहिड़ी ख़बर सदमे जी, तव्हांखे कहिड़ी ख़बर ज़ख़्म जी। अल्लाहु अकबर। उन औरत अल्लाह जे रसूल खे कोन सुञातो, हालांकि पहिरियां अल्लाह जे रसूल सां मुलाक़ात आहे, अल्लाह जे रसूल खे सुञाणे थी, लेकिन हिन मौके ते ज़ख़्म अहिड़ो पहुतो,
दुख ही गम अहिड़ो पहुतो जो अल्लाह जे रसूल खे सुञाणे न सघे। नबी अलैहिस्सलाम थोरो अॻिते वधनि था, सहाबा किराम उन औरत खे चवनि था त तोखे ख़बर आहे ही सब्र जी तलकीन करण वारो इहो केरु हुयो? किन मूंखे ख़बर कोन्हे त इहो काइनात जो सरदार हुयो, इहो अल्लाह जो रसूल हुयो जेको तोखे सब्र जी तलकीन करे रहियो हुयो। उन मौके ते भॼंदी दौड़ंदी अल्लाह जे रसूल वटि अचे थी, अल्लाह जे रसूल हाणे ऐं सब्र कयां थी। नबी अलैहिस्सलाम फरमायो असब्रु इंद सदमतिल ऊला, औरत सब्र ऐन सदमे जे मौके ते जॾहिं इंसान जी तकलीफ़ जे पहुचे थी, जॾहिं को मिट माए में फोत थिए थो, ऐन उन मौके ते माण्हू सब्र करे, औरत पार न कढे, औरत वॾी आवाज़ में न रोए, उन मौके ते पंहिंजे पाण खे कंट्रोल में रखणु, पंहिंजे पाण खे सब्र ते सब्र करणु, इन शइ जो नालो आहे सब्र। अल्लाहु अकबर। तव्हां ॾिसो इंसान जी ज़िंदगी में कॾहिं कॾहिं गम ई ईंदा आहिनि जो इंसान सुञातल माण्हू खे सुञाणे न सघंदो। कॾहिं कॾहिं इंसान जी ज़िंदगी में गम ऐं तकलीफ़ अहिड़ा पहुचंदा आहिनि, दिल ते ज़ख़्म ऐं ॾुख अहिड़ा ईंदा आहिनि जो इंसान जा जेके हवास आहिनि उहे हवास कम करणु छॾे ॾींदा आहिनि। इंसान जो अखियूं आहिनि, इंसान जा कन आहिनि, इंसान जा हथ आहिनि, इंसान जा पैर आहिनि। अल्लाहु अकबर। जॾहिं नबी अलैहिस्सलाम हिन दुनिया मां फोत थिया न, हिन दुनिया मां फोत थिया, केतिरा सहाबा जिन जो दिमाग़ी तवाज़ुन ख़त्म थी वियो। अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो जरी सहाबी छा चवण लॻो, अल्लाह जो रसूल फोत थियो ई कोन्हे, दिमाग़ कम करे ई कोन थो। अल्लाह जे रसूल जी वफ़ात जो सदमो सहाबा किराम करे ॿुधो। कहिड़ा सहाबा जेके जे जगह ते वेठा हुया उते ई वेही रहिया, उथी न सघिया। कहिड़ा सहाबा जेके बेहोश थी किरी पिया। अल्लाहु अकबर। केतिरा एतिरा सहाबा जिन अल्लाह जे रसूल जे मौत जो इनकार कयो। इहो सदमो आहे, वॾो सदमो। कॾहिं कॾहिं इंसान जी ज़िंदगी में अहिड़ा सदमा ईंदा आहिनि, इंसान जा हवास ख़त्म थी वेंदा आहिनि। तव्हां क़ुरान मजीद में सैयदना याकूब अलैहिस्सलाम जो, यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो पढ़ो त ॾिसी, जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम ख्वाब ॾिठो, पंहिंजे पीउ खे चवे थो इन्नी रअयतु अहद अशरा कौकबन वश्शम्स वल्क़मर रअयतुहुम ली साजिदीन। मुंहिंजा बाबा याकूब ऐं ख्वाब ॾिठो आहे 11 सितारा सिज ऐं चंड मूंखे सॼो कनि पिया। याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हुयो, उनखे ख्वाबनि जी ताबीर हुई। चवण लॻो ला तक़्सुस रुयाका अला इख्वतिका, ओ यूसुफ ही ख्वाब पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजे। यूसुफ अलैहिस्सलाम पुटनि में नंढड़ो पुटु आहे याकूब जो, ऐं नंढड़ी औलाद चाहे पुट जी हुजे चाहे न्याणी जी हुजे, वालिद खे प्यारी हूंदी आहे, पीउ खे नंढो पुटु प्यारो हूंदो आहे। याकूब अलैहिस्सलाम खे वॾो प्यार आहे यूसुफ सां। जे प्यार ऐं मोहब्बत खे दिल भाइरनि महसूस कयो त असांजो पीउ याकूब असां सां मोहब्बत घटि करे थो, यूसुफ सां मोहब्बत वधीक करे थो। इन साड़ी हसन में अची करे यूसुफ अलैहिस्सलाम खे क़त्ल करण जे लाइ, मारण जे लाइ हिकु प्लानिंग ठाहे करे पीउ वटि अचनि था। अरसिलहु मअना गदन यरता व यलअब व इन्ना लहू लहाफ़िज़ून। बाबा याकूब यूसुफ खे असां सां गॾु मोकिल, असां सां गॾु हले, जानवर गॾु चारींदो, खेॾे थो, घुमंदो फिरंदो, सिहत सही थींदी। अल्लाहु अकबर। उन मौके ते याकूब अलैहिस्सलाम छा फरमायो, इन्नी अख़ाफ़ु अन याकुलहु ज़िब, ऐं दुनिया तो किथे हिनखे बघर न खाई वञे। अल्लाहु अकबर। भाइरनि यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी करे हलिया विया। मुस्लमान भाइरो, हसद ऐं साल एॾी ख़तरनाक शइ आहे जो ॿिनि भाइरनि जे दुश्मनी पैदा करे थी। तव्हांखे ख़बर आहे ही पुट कंहिंजा आहिनि? नबी जा पुट आहिनि, सैयद ज़ादा आहिनि, लेकिन हसद, साल ऐं बुग़्ज़
बिन भाइरनि में नबी जे पुटनि में इन हसद जे करे कहिड़ी नफ़रत थी जो यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलाया पंहिंजे भाउ खे भाइरनि जी मोहबत हूंदी आहे भाइरनि जो कदीब रिश्तो हूंदो आहे पंहिंजे नंढे भाउ खे खूह में उछलाए अचनि था यूसुफ अलैहिस्सलाम जी छा ज़िंदगी खूह मां निकिरी मिस्र जी मंडियुनि मां विकामंदो किथां का अल्लाह रब्बुल आलमीन किथे पहुचाए थो जेको माण्हू सचो हूंदो आहे जेको माण्हू हक़ ते हूंदो आहे वक्ती तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि माण्हू सब्र करे अल्लाह रब्बुल आलमीन इज़्ज़तूं ॾिए थो अल्लाह रब्बुल आलमीन दरजात ॾिए थो अल्लाह रब्बुल आलमीन रिफ़अतूं ॾिए थो यूसुफ अलैहिस्सलाम सब्र कयो तकलीफ़ुनि ते सब्र कयो तकलीफ़ूं ॾियण वारा पंहिंजा भाइर आहिनि कॾहिं बि दुनिया में अगर पंहिंजनि जी तरफ़ां तकलीफ़ूं अचनि त सब्र कयो अल्लाह रब्बुल आलमीन किथां खां किथे पहुचायो लेकिन हुन याकूब अलैहिस्सलाम बच्चो प्यारो आहे बच्चे जी जुदाईगी में यूसुफ जी जुदाईगी में याकूब अलैहिस्सलाम दुख ऐं तकलीफ़ जे करे क़ुरान चवे थो ना हो मिनल हुज़्न फहुव कज़ीम याकूब अलैहिस्सलाम रोंदो रहियो अखियुनि मां गुर वहंदा रहिया अखियुनि मां नीर वहंदा रहिया पुट खे यादि कंदे एसि ताईं जो याकूब अलैहिस्सलाम जी अखियुनि जी नज़र ख़त्म थी वई कॾहिं इंसान जी ज़िंदगी में दुख ऐं तकलीफ़ अहिड़ा बि ईंदा आहिनि जो इंसान जा हवास ख़त्म थी वेंदा आहिनि अल्लाह अकबर अंदाज़ो त कयो इंसान जी ज़िंदगी में अगर दुख अचनि इंसान सुन्नत जे मुताबिक़ सब्र करे नबी अलैहिस्सलाम जी नंढपिण में औलाद पाण जा 4 पुट फोत थी विया पाण जा 4 पुट आख़िरी पुट इब्राहिम फोत थिए थो 11 महीननि जी उमिरि आहे इब्राहिम फोत थियो आहे नबी कायनात अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम खे पंहिंजे मुबारक हथनि में खयूं बीठा आहिनि अल्लाह जे रसूल जे अखियुनि में गोड़ा आहिनि अल्लाह जे रसूल जे अखियुनि में गोड़ा अब्दुर्रहमान बिन औफ जॾहिं अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जी अखियुनि में गोड़ा ॾिठा अल्लाह जे रसूल तमाम रो पिया नबी अलैहिस्सलाम फरमायो ओ अब्दुर्रहमान ही अखियुनि में गोड़ा ये अल्लाह जी रहमत आहे हिकु औलाद सां मोहब्बत हूंदी आहे औलाद जी मोहब्बत ऐं रहमत जे करे ही गोड़ा वहनि था अल्लाह जे रसूल फरमायो ओ इब्राहिम ओ मुंहिंजा पुट इब्राहिम ओ मुंहिंजा बच्चा इब्राहिम तुंहिंजी जुदाईगी जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो दुख आहे लेकिन वला नक़ूल इल्ला मा यरज़ा रब्बुना ओ मुंहिंजा पुट इब्राहिम असीं ज़ुबान सां उहे लफ़्ज़ चवंदासीं जंहिंसां असांजो रब राज़ी थिए अल्लाह अकबर गम अचे इंसान सब्र करे गम इंसान जी ज़िंदगी जो हिस्सो आहे दुख इंसान जी ज़िंदगी जो हिस्सो आहे तव्हां ईअं न समझो जिंदगी गुज़ारियो असां ते का तकलीफ़ न अचे असां ते को ज़ख़्म न अचे माण्हू ॻाल्हियूं कंदा माण्हू ज़ख़्म ॾींदा माण्हू तकलीफ़ूं ॾींदा तव्हांखे सब्र करिणो आहे अहिड़ी तरह जॾहिं इंसान जी ज़िंदगी में ख़ुशी अचे ख़ुशी बि सुन्नत जे मुताबिक़ हुजे ॿ मिसालूं ॾेई करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कयां थो मशहूर मिसाल अक्सर कुतुब हदीस में नबी कायनात अलैहिस्सलाम जॾहिं जंग तबूक ॾांहुं रवाना थियनि था जंग तबूक हिकु सफ़र जेको गर्मी जा ॾिहाड़ा फसल तैयार थी वियो सवारियूं घटि कुछ सहाबा किराम निकरी वया कुछ सहाबा किराम पोते रहिजी वया और पोते रहजण वारनि मां हिकु काब बिन मालिक हिलाल बिन उमैया मुरारा बिन रबिया टे सहाबी पोते रहिजी वया अल्लाह अकबर जंग खत्म थी सहाबा वापस आया अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टिनी सहाबनि खे घुरायो तव्हां छाजे करे कोन आयो छा मसलो हुयो जे अल्लाह जे रसूल को मसलो कोन हुयो असां कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं
असां तव्हां सां कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं बस सुस्ती जे करे अल्लाह जे रसूल सी पोइते रहिजी वियासीं। उन मौके ते नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम में ऐलान कयो, ओ सहाबा, ही टे सहाबा, इन टिनी सहाबन सां अॼु खां पोइ केर कंहिंखे ॻाल्हाइणो कोन्हे। अल्लाह जो रसूल नाराज़, सहाबा किराम नाराज़, वो अल्लाह जो नबी सहाबा किराम चंद लम्हनि जे लाइ जेकॾहिं अल्लाह जे रसूल के न ॾिसंदा हुया बेचैन थी वेंदा हुया। अल्लाह जे रसूल के ॾिसंदा हुया सहाबा ख़ुशि थी वेंदा हुया। अल्लाह जो रसूल चवे पियो हिन सहाबनि सां कोन्हे ॻाल्हाइणो। 40 ॾिहाड़नि ताईं 40 ॾींहं गुज़री विया। अल्लाह जे रसूल सहाबा खे हुकुम ॾिनो हिननि सां नाहे ॻाल्हाइणो। सिर्फ़ एतिरो कोन, अल्लाह जे रसूल फरमाए हिननि जूं जेके घर वारियूं आहिनि उहे बि हिननि खां जुदा कयो। घर वारियूं बि जुदा थी वियूं। अल्लाहु अकबर। काब बिन मालिक रज़ी अल्लाहु तआला अन्हु उमिरि जे लिहाज़ सां थोरो वॾो हुयो। काब बिन मालिक जी घर वारी अल्लाह जे रसूल वटि अचे थी, ए अल्लाह जे रसूल, काब बिन मालिक जी जॾहिं रात थिए थी अल्लाह आसमान ना हद करी करे काब बिन मालिक दुआ करे तो दुआ में अल्फाज उदाहिल वमा मिन शैइन अहब्बु इलैया अन अमूता फला युसल्ली अला नबी। अल्लाहु अकबर। ये अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह मुको नाराज आहे। अल्लाह किते मुझे मौत न अची वञे अल्लाह जे रसूल की नाराज़गी में, ऐं अल्लाह जो रसूल मुझे जनाज़ो न पढ़े। अल्लाहु अकबर। ये दुआ घुरनि था रात जो उथी करे। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि 40 ॾींहंनि ताईं अल्लाह जे रसूल सहाबा किराम खे मना कयो। सहाबा किराम खे मना कयो हिन सां के न ॻाल्हाए। अल्लाह जो रसूल नाराज़। पोइ बि ही सहाबी 40 ॾींहंनि ताईं हर नमाज अची मस्जिद में जमात सां पढ़ंदा रहिया। अॼु असांजे माशरे में थोरी घणी ॻाल्हि मुक़्तदिन में जमातनि में थी बाबा मस्जिद में कोन वञणो, मस्जिद कहिड़ो क़सूर कयो, नमाज जमात सां आहे पढ़णी, फलां जमाती सां मुंहिंजो झगड़ो थियो, इमाम साहब सां मुंहिंजो झगड़ो थियो। मस्जिद वई, जमात वई। अल्लाहु अकबर। इन सहाबनि मस्जिद कोन छॾी। 40 ॾींहंनि ताईं अल्लाह जे रसूल सां गॾु नमाज़ूं पढ़ंदा रहिया, सहाबा सां नमाज़ूं पढ़ंदा रहिया। अल्लाह जो रसूल न ॻाल्हाए पियो, सहाबा न ॻाल्हाइनि पिया। 40 ॾींहं गुज़रनि था। अल्लाह जो रसूल उम्मे सलमा जे घर आहिनि। रात जो वही नाज़िल थिए थी। ने टिनी सहाबनि जे तौबा जूं आयतूं नाज़िल थियनि थियूं। उम्मे सलमा चयो, अल्लाह जो रसूल अफला उरसिलु इलैहि, छा को आओ माण्हू काब बिन मालिक ने न मोकिलिया उनखे ख़ुशख़बरी ॾेई अचे त अल्लाह तव्हांजी तौबा क़बूल कई आहे। अल्लाह जो रसूल फरमायो, उम्मे सलमा न, हिन वक़्तु रात जो अधु हिस्सो गुज़री चुको आहे। जेकॾहिं तूं हीअ ख़ुशी काब बिन मालिक खे ॿुधाई, पूरी रात काब बिन मालिक खे निंड कोन ईंदी। अल्लाहु अकबर। सुबह थिए थी। सुबह जी आज़ान खां पहिरियां हिकु माण्हू भॼंदो दौड़ंदो काब बिन मालिक ॾांहुं वञे थो। अबशिर या काब, ओ काब तूं ख़ुशि थी वञ, अल्लाह रब्बुल आलमीन तुंहिंजे लाइ तौबा जूं आयतूं नाज़िल कयूं आहिनि। अल्लाहु अकबर। जॾहिं तौबा जूं आयतुनि जो ॿुधी करे इस्तनार वजहु कान्नहु क़ितातुन मिनल कमर, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बि ख़ुशि आहिनि। काब बिन मालिक ख़ुशि थींदो, भॼंदो दौड़ंदो। घर में जेको कुछ माल पियल हुयो, घर में जेका कुछ दौलत हुई, सॼी दौलत खणी करे अल्लाह जे रसूल वटि अचे थो। अल्लाह जे रसूल, अॼु अल्लाह जी मूं ते महिरबानी थी जो अल्लाह मुंहिंजी तौबा खे क़बूल कयो आहे। जेकॾहिं तौबा क़बूल न थिए हा, इन हालत में मरी वञा हा, मुंहिंजो छा असर थिए हा। अॼु अल्लाह
मुझी तौबा कबूल की खुशी ॾियारो आहे अल्लाह जे रसूल सॼी दौलत ऐं अल्लाह जे नाले ते कुर्बान कयां थो। अल्लाह जे रसूल फरमायो अमसिक बाज़ मालिक फहुव खैरुल लका। ओ का बि सॼी दौलत न अधु माल तूं पंहिंजे लाइ रख। ई वाक़ियो असांखे कुझु सम्झाए पियो गम तकलीफ़ ॾुख जेकॾहिं न अचनि इंसान अल्लाह जी इबादत खां परे न थिए, नमाज़ूं पढ़ंदो रहे, दुआऊं घुरंदो रहे, दुआउनि जो इत्माम हुजे, पंहिंजे रब सां ताल्लुक़ हुजे। असांजो छा थींदो आहे जॾहिं का ॾुख तकलीफ़ गम अचे थी असां इबादतुनि खां परे नमाज़ुनि खां परे जेको कमु करणो हूंदो आहे उहो कमु कयूं कोन था। जेकॾहिं ही वाक़ियो असांखे इहा ॻाल्हि ॿुधाए थो जेकॾहिं ख़ुशी अचे ख़ुशी जे मौक़े में सदको ख़ैरात कंदा कयो, ख़ुशी जे मौक़े में अल्लाह जी रज़ा जे लाइ नेक अमाल कंदा कयो। अहिड़ी तरह अज़ीम वाक़ियो सही बुखारी जो जॾहिं मुस्लमाननि मक्को फतह कयो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्ना फतहना लक फतहम मुबीना। मुस्लमानों तव्हांखे हिकु वॾी ख़ुशख़बरी वॾी फतह मुबारक आहे। मक्को जंहिं मके मां अल्लाह जे रसूल खे अल्लाह जे रसूल जी हिजरत ते मजबूर कयो वियो, जंहिं मके में